ठारू शाह मां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह जे भरपासे वारनि इलाइक़नि ॻोठ मोरियो मस्तोई ऐं ॻोठ शफ़ी मोहम्मद सियाल में पुरानी दुश्मनी हिकु भेरो ॿीहर खूनी जहिड़े जी सूरत इख्तियार करे वरिती, जिते फायरिंग जे ॾे वठ दौरान 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। वाक़े खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पकड़जी वियो, जॾहिं त सूरतहाल छिकताइण वारी बणजण सबबि मुक़ामी माण्हुनि में ॻणती जी लहर छाइजी वई। ज़र मौजूदु ॿिन्ही ॻोठनि जे विच में अरसे खां हलंदड़ पुरानी रंजिश सबबि ओचितो फायरिंग शुरू थी वई। फायरिंग जे नतीजे में उमेर सियाल वल्द अज़ीज़ सियाल ऐं आजिज़ सियाल वल्द गुलाम अली सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे इब्तिदाई तबई अमदाद बाद ॻणती जोगी हालत में फौरी तौर नौशेरो फिरोज अस्पताल मुंतकिल कयो वियो। इलाइक़े वासियुनि मौजूदु फायरिंग दौरान सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास पकड़जी वियो ऐं माण्हू पंहिंजूं जानियूं बचाइण लाइ घरनि अंदरि महदूद थी विया। वाक़े जी इतला मिलंदे ई पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई ऐं इलाइक़े जो घेरो करे सूरत हाल ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई वई। पुलिस इख्तियार मूजिबि वाक़े जी मुकमिल जांच शुरू कई वई आहे, जॾहिं त मुलविस माण्हुनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। पुलिस मूजिबि शुरूआती ॼाण मुताबिक़ वाक़ियो पुरानी दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच जारी आहे। ॿिए पासे शहरी हलकनि वधंदड़ क़बाइली तकरारनि ऐं फायरिंग जे वाक़ियनि ते ॻणती ज़ाहिर कंदे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इलाइक़े में अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाइण लाइ असराइता क़दम खयां वञनि त जीअं वधीक जानी नुक़सान खां बची सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।